जिंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। किताबन सां दिल आहे मुंहिंजी, कुतुब खानो आहे वतन मुंहिंजो, दफ़न थींदसि किताबनि में, वरक थींदा कफन मुंहिंजो। हिते मौजूद आयल मुंहिंजा मुलाज़िम साथियो, चाहे उनजो तैलीम पैरामेडिकल सां हुजे, चाहे उनजो उस्तादी पेशे सां हुजे, चाहे ॿियनि डिपार्टमेंट सां हुजे, अस्सलाम वालेकुम। हिते असांजो गॾु थियण जो मक़सदु हिकु ई आहे। उहो मक़सदु आहे त सिंध हुकूमत जेके कारा कानून हिन मुलाज़िमनि लाइ ठाहिया आहिनि, जंहिंमें पेंशन रिफॉर्मेंस आहे या ग्रुप इंश्योरेंस आहे या बेड्यूल फंड आहे, सिंध हुकूमत उहो वफ़ाक़ ते तनक़ीद पे कई, तव्हां मुलाज़िमनि जी 50% पगार वधायो, पर जॾहिं संदन वारो आयो, शेम शेम सिंध सरकार तो उन्हनि जा बि लिका लताड़े छॾिया, 12% पगार ॾिनी, जेका उन्हनि तोखां ख़ैरियत ते घुरी। ऐं मुराद शाह, तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाइण चाहियूं था, हे मुलाज़िम ॾुखिया आहिनि, तूं हिकु दफ़ो पहिरीं बि सिंध जी आवाम सां कूड़ ॻाल्हायो आहे त को बि केॾांहुं कोन्हे ठहे। हींअर बि तो बिलाल भुट्टे सां कूड़ ॻाल्हायो त को बि असां पेंशन कंट्रेक्टी जो लेटर न आहे कढियो, तूं होश खां कम वठ। इहे तयारु आहिनि, हिननि पंहिंजे बदन ते कफन ॿधी छॾियो आहे। 6 तारीख़ ते इहे कराची अचनि पिया, बिलाल हाउस जे अॻियां पूरे मन एहतियाज करी अचनि पिया। असीं हिन प्लेटफॉर्म सां बिलाल भुट्टो ज़रदारी, आसू ज़रदारी खे इहो बि ॿुधाइणु चाहियूं था, तव्हां पार्टी जा चेयरमैन आहियो, तव्हां जेके हिन सिंध हुकूमत खे मुसलसल 17 सालनि ताईं ते मरिया आहिनि, हिननि खे थोरो हिदायत ॾी। हीअ हाणे लीका लताड़ीनि पिया, हिननि सिंध जा बेट ते विकिणी छॾिया, सिंधू दरिया खे बि खपाए छॾियो, सिंधी ज़मीननि खे खपाए छॾियो, रहिया मुलाज़िम उन्हनि खे बि बख़्श न कयो। हाणे इहे मुलाज़िम अचनि पिया 4 अक्टूबर ते, हुननि खे हिदायत कर त इहे पंहिंजा कारा कानून वापसि वठनि, DRO जेको हक़ आहे असांजो उहो असांखे ॾिनो वञे, या इहे पंहिंजे वारनि खे छॾे इहो ऐलान कनि त हुकूमत सां कान थी वञे। हुकूमत जेके हलाइण वारा हूंदा उहे अची वेंदा। असीं इहो हिते वरी बि मैसेज करियूं था, ऐं हिते आयल मुलाज़िमनि खे जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां, जे असांजे हिन नंढड़ी काल ते जेको सो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। महिरबानी।